इन शाबानुल मुअज़्ज़म में जेका शब बरात वारी रात आ यानी 15 शाबान जी रात, इहा एतिरी त फ़ज़ीलत वारी रात आ बहकी ऐं शोबुल ईमान। उन जे अंदरि अचे थो हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा फ़रमाइनि थियूं त शाबान जी 15 जी रात हीअ ऐलान थींदो आहे कोई बख़्शिश जो तालिब अल्लाह उनखे बख़्शे छॾे, आहे कोई साइल अल्लाह के सवाल करे अल्लाह उनखे अता करे। हत्ता कि ये समूरा ऐलान उन रब्बुल आलमीन जी ज़ात जे तरफ़ खां थींदा रहंदा आहिनि। गुनाहगारनि जी बख़्शिश थींदी आहे जेके अल्लाह पाक जे हुज़ूर में तौबा कंदा आहिनि, सिवाइ ॿिनि माण्हुनि जे, ॿिनि शख़्सनि जे। हिकु उहो जेको अल्लाह जी ज़ात बबरकात सां शिरक करे थो, कंहिं और खे भी मअबूद मञे थो, ऐं ॿियो ज़ानी। ऐं हज़रत सैयदना अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु खां बि क़ौल आहे, फ़रमाइनि था हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इन रात जे मुतालिक़ फ़रमायो 15 शाबान वारी रात में उजागो करियो, ॾींहं जो रोज़ो रखो, छो त उन रात में अल्लाह ताला मग़रिब जे वक़्तु ई दुनिया जे आसमाननि ते तजल्ला फ़रमाईंदो आहे, नुज़ूल फ़रमाईंदो, पोइ ऐलान कंदो आहे कोई बख़्शिश घुरण वारो मां अल्लाह उनखे माफ़ कयां, आहे कोई बेरोज़गार रिज़्क़ घुरण वारो मां अल्लाह उनखे रिज़्क़ अता करियां, आहे कोई मुसीबत जो मारियल मां अल्लाह उनखे आफ़ियत अता कयां। हत्ता कि इहो ऐलान फजर ताईं, सुबुह सादिक थियण ताईं थींदा रहनि था। टी हदीस पाक मिशकात शरीफ में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फ़रमाइनि था त शाबान जी 15 रात अल्लाह ताला दुनिया वारे आसमान ते नुज़ूल फ़रमाईंदो, तजल्ला फ़रमाईंदो। पोइ बनु कलब जे क़बीले जे बकरिन जे वारनि खां वधीक माण्हुनि जी बख़्शिश फ़रमाईंदो। ऐं अरब में हिकु बनु कलब वॾो क़बीलो हो जंहिंमें तमामु ज़्यादातर बकरियूं हूंदियूं। हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा फ़रमाइनि थियूं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, ए आयशा तोखे मालूम आहे त हीअ अॼु कहिड़ी रात आहे ऐं हिन रात में छा थींदो आहे? नारिज़ कयो क़ालत मा फ़ीहा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा मामिलो थींदो आहे? उन ते सरकार फ़रमायो त हिन में रात में 15 शाबान जी रात में अल्लाह रब्बुल आलमीन बानहनि जूं तक़दीरूं लिखंदो आहे, उन जे इज़्न सां तक़दीरूं लिखियूं वेंदियूं आहिनि। हर माण्हू जे पैदाइश भी इन रात में लिखी वेंदी आहे, हर माण्हू जो मौत भी इन रात में लिखियो वेंदो आहे, हर माण्हू जी रिज़्क़ रोज़ी भी इन रात में लिखी वेंदी आहे। हत्ता कि मख़लूक़ में जो कुछ भी मामला थींदा रहंदा आहिनि उहे सॼे साल जा इन रात में लिखिया वेंदा आहिनि। इन जे करे इहा 15 शाबान वारी रात इबादत जी वारी रात आहे। ईमान वारनि जो शेवो रहियो आहे त इन रात में जागी करे अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत कंदा आहिनि, अल्लाह रब्बुल आलमीन खे राज़ी कंदा आहिनि ताकि उहो परवरदिगार इबादत जे ज़रिए सां राज़ी थींदो आहे, मन उनखे बाज पवे, असांजे लाइ साल आफ़ियत वारो बणाए। ॿी हदीस पाक में अचे तो हज़रत अबू मूसा अशअरी फ़रमाइनि था आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फ़रमायो त बेशक अल्लाह रब्बुल आलमीन 15 शाबान जी रात पंहिंजी रहमत जी तजल्ली फ़रमाईंदो आहे, पोइ पंहिंजी सॼी मख़लूक़ खे बख़्शींदो आहे, मगर ॿिनि माण्हुनि खे नाहे बख़्शींदो, इल्ला लि मुशरिकिन, हिकु उहो शख़्स जेको अल्लाह जी ज़ात सां गॾु कंहिं ॿिए खे बि मअबूद मञे थो, ख़ालिक मञे थो, माअज़ल्लाह, ऐं ॿियो साड़ कंदड़, मख़लूक़ में अल्लाह जी मख़लूक़ सां साड़ कंदड़। इन जे मुतालिक़ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फ़रमाइनि था इन्नल हसद याकुलुल हसनाति कमा तअकुलुन नारुल हतब,
यानी हसद साड़ नेकिन खे ईअं चट करे छॾींदो आहे जीअं बाहि सुकिन काठिन खे जल्दी साड़े राख करे छॾींदी आहे। 15 शाबान मुअज़्ज़िम केतिरी फ़ज़ीलत वारी ऐं बाबरकत रात आहे। उन जे मुतअल्लिक़ कुझु अहादीस हुयूं जेके अर्ज़ु कयूं। उन में हिकु हदीस ही बि आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ताकीद फ़रमायो उम्मत खे त 15 शाबान जे ॾींहं जो रोज़ो रखंदा कयो। सहाबा अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो छा अजर ऐं छा सवाब आहे? पाण फ़रमायूं त जेकॾहिं तव्हां 15 शाबान जे ॾींहं जो अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर रोज़ो रखो था, अल्लाह एतिरो महिरबान आहे, एतिरो करीम आहे जो मुंहिंजी उम्मत खे 2 सालनि जे रोज़नि जो अजर ऐं सवाब अता फ़रमाई। रोज़ो हिकु ऐं सवाब हिकु रोज़े जो न, सवाब 2 सालनि जे रोज़नि जो सवाब। ये हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम के सदक़े। मज़ीद वीडियोज़ के लिए हमारा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें।